साथे परेशान आई परेशानी जो कुछ सबब है पर तू छो थी पूछी न करे थी पूछा जो तू मुझे मुड़सा आई मुड़सता आया पर बाजू पाड़ में कॾहिं कुछ तू रहियो ई कोन्हनि त तोखे पंहिंजी परेशानी जा सबब कीअं ॿुधायां ॾिस परे त पाण हार्मनी ब्यूटी क्रीम सिर्फ 3 दिन के इस्तेमाल से आपको बनाए हसीन। हसीन होना अच्छा लगता है। न हाजिल के हाजिल तो तुंहिंजी हमदर्द आ ऐं तोखे सुठी सलाह ॾींदी आ। इन ॻाल्हि में तूं मुंहिंजी को बि मदद नथी करे सघी इन करे तूं घुम फिर हवा लॻी ॿुधा मता बि मां तुंहिंजी का मदद करे सघां तो पोइ ॿुध मुझी जा कॾहिं खां तो हाजिर लॻी चली थी आई छा मुंहिंजी मां तुंहिंजी जॻह हिन हाजरीअ खे ॾींदुसि वो तुझी केड़ी मदद करे रही ऐं तू हुनखे केड़ी ॻाल्हि ॿुधाए रहियो आहे अड़े चरी हुनजी मूंखे का बि ज़रूरत कान्हे पर चवंदा आहिनि न त कॾहिं कॾहिं कख में बि कमु पवंदो आहे सो न करे ही चांदनीअ जूं सहेलियूं आहिनि इन करे हिनखे मछड़ायमि जीअं कदम वधायई चांदनीअ खे शादीअ खां रोके बाक़ी तू सही ही पंहिंजी जाते इहो कम सोने तीअं हासिल करे सघनि थो वो छो न असल ॻाल्हि जो मुंड पकड़जे ईअं ई थी रुगो सोने ते मुंहिंजी न थी मज़ो त पोइ ईंदो ए हवाऊं वञो वञी कुंजल खे ॿुधायो त तो सिवा या आकाश तड़पी रहियो आहे ॿुधाए जो कुंजल खे त आकाश जो तो सिवा गुजारो नथो थिए उजड़ी वियो आकाश तुंहिंजी जुदाई जे घावन में न खाइण थो वणे न पीअण थो वणे ऐं वरी न ई निंड ऐं आराम चओसि उजड़ी वियो तुंहिंजो आकाश मोटी अचे मुंहिंजी न मुअल दिलि खे जीआरे सूरज हर शाम ही कहड़ी आड़ा ही कहड़ी आड़ा इहो इश्क कुंजल बदरा कोमल सां चो न मां त इश्क जी सजा में सड़ती रही आहियां मुंहिंजी आवाज़ में असर छो न आहे आकाश जी दिल ते असर कनि मां हेॾी बेअसरी छो आहियां जो हेॾी मोहबत कंदे बि आकाश मूंखे न मिले छा कयां कीअं कयां लाभ फर्क खे हिन बेड़े में आणे तजी रात शुरू कयां आकाश ऐं टूकर खे मारियां छा कयां
कीअं कजे अॼु त रांदि ठहे ई नथी ॿियो को फसाद शुरू करे ऐं कास डूंगर खे मारे विझां छा कयां कीअं कयां तूं वरी कहिड़ी रांदि ठाहे रहियो आहीं कुझु असांखे बि ख़बर पवे जुगनू वरी का नई क़यामत कराइण जो इरादो त न ठाहियो अथई हिन पेड़े में अहिड़ो ई कुझु इरादो आहे पर रांदि ठहे ई नथी सम्झ में ॻाल्हि नथी अचे त पतो कीअं उछलायां जुगनू हिन कम खां मुड़ी वञ यार असुल बि न छो त आकाश जा ॾिनल जख़म अञा जुगनू जी दिलि तां मिटिया ई न आहिनि इहे जख़म भला आकाश ऐं डूंगर जे रत सां मिटिजी वेंदा वाह मोर वाह असुल ॻाल्हि हाणे वञी पंहिंजी जाइ ते बीहारी अथई ओए जुगनू उन्हनि लाइ छा सोचियो अथई इहा ई त रांदि कोन थी ठहे मोर जानी आख़िरकार तुंहिंजो मंसूबो छा आहे मंसूबो इहो आहे त मूंखे डूंगर ऐं आकाश खे मेंखले लयार ऐं गुलाब हथां मारायां ऐं न दुश्मनीअ जी ॻाल्हि बि असांजे मथां नहीं पर हुन पेड़ जो को बि शख़्स असां सां न ॻाल्हाईंदो वाकई ॾुखियो कमु आहे जुगनू हली केॾो ॾुखियो कमु छो न हुजे पर जुगनू इहो कमु तव्हांखे ज़रूर करे ॾेखारींदो अस्सलाम वालेकुम सरकार वालेकुम सलाम हाल साईं दादा ख़ैर त आहे सरकार ख़ैर नाहे छा थियो आहे जो ख़ैर न थियण जूं ॻाल्हियूं करे रहियो आहीं सरकार यार मोहम्मद वॾी सरकार खे ॿुधाए छॾियो आहे मुंहिंजे घर में स्कूल हलाइण जो पोइ छा बाबा से तोखां कुझु मालूम करण जे लाइ पुछा छा कई हा सरकार वॾी सख़्ती सां त पोइ ॿियो छा चयो बाबा मां पंहिंजे इरादनि में मज़बूत थियुसि ऐं कुझु बि न ॿुधायो शाबाश साईं दादा तूं कुझु बि न ॿुधाइजांइ त तुंहिंजनि वटि मालूमात करण जे लाइ को बि सबूत न आहे सरकार ही सिर त वेंदो पर अव्हां जे लाइ हिन ज़बान मां लफ़्ज़ बि न निकिरंदो ईअं ई कजांइ बाक़ी ॿियो कमु मां पाण संभालींदुसि सरकार वॾी महिरबानी जी का बि ॻाल्हि न आहे इंसान ज़ात जे लाइ कमु करण में ॾुखियाई ज़रूर थींदी आहे बाक़ी हिन कम में मुंहिंजी मदद मालिक कंदो छा हाणे स्कूल न खुलंदो पंहिंजी जागीर में स्कूल खुलंदो ऐं उते ई खुलंदो जिते सरकार असांखे स्कूल तामीर करे ॾिनो आहे सरकार उते वॾी सरकार वारनि बोहा ऐं कुतनि ॿधण जो सोचियो आहे तूं को बि फिक्र न कर अमुन जो तूफ़ान ज़रूर घुलंदो जहाल जूं सभु ॿधल भितूं ज़रूर ठाहींदो ऐं उहो ॾींहुं परे न आहे वरी हिकु तमाशो शुरू थियो आहे हिन पीढ़े में हिकु मासूम जी जिंदगी मथां हुन छोरी खे कहिड़ी ख़बर त लयार हुनखे कहिड़े डटे में आणे खपाए रहियो आहे चांदनी खे त अकुल नाहे पर सुनेती तूं त दिमाग़ वारी आहीं छा तूं रुगो पंहिंजी जिंदगी लाइ विढ़ंदी रुगो पंहिंजी जिंदगी लाइ विढ़ण खे जियापो न चइबो आहे जियापो त उनखे चइबो आहे जेको ॿियनि जे हक़नि लाइ कमु आणिजे मां लयार जूं हर साज़िशूं नाकाम कंदसि गुलाब अॻियां वञी छा मूंखे बासा तुंहिंजी ॻाल्हि वरजाए वेंदो या उहो बि लयार जे हक़ में वेंदो वो कहिड़ा सवाल तलब कंदो या ईअं चवंदो त चांदनी ते आहे चांदनी जी मर्जी शादी करे या न पर इहा भी गाल है त लयार कूड़ हणी चांदनी जी जिंदगी बर्बाद करे थो ये सब गालियों अज डिसीजन में मां की भाषा खे कंदस जे गुलाब कुछ न कयो चांदनी जे लाइ वो जेको कुछ सुनेती कंदी वो हिन पेड़े वारनि जे लाइ मिसाल हूंदो बापू मैं ते न रहंदस
तू तू मूंखे हिते अहिड़ी तरह सां छो वठी आयो आहे? तोखे लाइक नहीं आयो। हा बापू, ही सच चई रहियो आहे? जी धी। माना त मां हक़ ते हुई, मूंखे ॿुधाईंदी हुई त तुंहिंजो बापू लालची आहे, किनो आहे, बेकार आहे, पर मूं कॾहिं बि अम्मा जी ॻाल्हि ते यकीन न कयो। पर बापू, मां हमेशा तोसां मोहबत कई। बापू, मां हेतिरी हुयसि, नंढड़ी हुयसि, तुंहिंजा ख्वाब सीने में सांडे जवान थियसि। हेॾे इंतज़ार खां पोइ तुंहिंजो प्यार हासिल कयो। हुन प्यार जो सिलो तूं इहो ॾिनो बापू? चंद पैसनि जे टुकड़नि जे करे तूं मुंहिंजो विकिरो करे रहियो आहीं बापू। मां सच चवंदी हुई, पर मां अंधी हुनजो हिकु बि न ॿुधो। अम्मा चवंदी हुई तुंहिंजो बापू नांग आहे, उहो नांग आहे जेको पंहिंजे बचन खे बि खाई वेंदो आहे। बाक़ी अम्मा सच चवंदी हुई, मां तो ते एतबार कयो। बापू, बापू तूं पंहिंजी ज़मीन जो सौदो करे थो वञी। बापू, बापू मूंखे पाण सां वठी हल। मां हिते न रहंदसि, मूंखे वठी हल। बापू, बापू, बापू मां हिते न रहंदसि, मूंखे पंहिंजे हथनि सां मारे ॾे, पर मां हिते न रहंदसि। बापू, बापू मां हिते न रहंदसि, हल मूंखे। बापू मां न रहंदसि, बापू हल मूंखे। बापू, बापू मूंखे मारे ॾे, मूंखे हिते न रहंदसि। बापू हल मूंखे, मां हिते न रहंदसि। बापू, बापू इंतज़ार खां पोइ तुंहिंजो प्यार हासिल कयो। हुन प्यार जो सिलो तूं इहो ॾिनो बापू? चंद पैसनि जे टुकड़नि जे करे तूं मुंहिंजो विकिरो करे रहियो आहीं बापू। छो एतिरो परेशान आहीं दयाल? बस मूंखे पासा जिंदगी में पंहिंजे मक़सद में नाकाम हुयुसि। कहिड़ी ॻाल्हि थी करे? जेको मूं कदम पंहिंजे घर लाइ कयो हुन में। त ॻाल्हि वाजे करे ॿुधा न त ख़बर पवे। जेके ॻाल्हियूं मूं पंहिंजे पेरे बाबति तव्हां सां कयूं उन बाबति तव्हांखे ॿुधायां। मिली आहे पंहिंजी धीउ कोजल सां? जी वियोसि। पोइ छा थियो ॿुधा? ईअं थियो जो बाबू, बाबू तूं पंहिंजी ज़मीन जो सौदो करे थो वञी। बाबू, बाबू मूंखे पाण सां वठी हल। मां हिते न रहंदसि, मूंखे वठी हल। बाबू, बाबू, बाबू मां हिते न रहंदसि, मूंखे पंहिंजे हथनि सां मारे ॾे, पर मां हिते न रहंदसि। बाबू, बाबू मां हिते न रहंदसि, हल मूंखे। बाबू मां न रहंदसि, बाबू हल मूंखे। बाबू, बाबू मूंखे मारे ॾे, मूंखे हिते न रहंदसि। बाबू हल मूंखे, मां हिते न रहंदसि। बाबू, तमाम खराब थी। छा कयां? कुछ पंहिंजूं कोतायूं, कुछ वरी कसारे खे धी जी तबियत। सब ॻाल्हियूं छॾ, इहो राज राज ही रहे।
वाह सालार खान वाह, तुझी हिकड़ी शिकायत खत्म ही न थी आहे, वरी ॿी शुरू। शिकायत? वरी कहिड़ी शिकायत? बयान कर। वाह जी ॻाल्हि तो करी, शिकायत बि तुंहिंजी आहे, ऐं तोखे ख़बर ई न आहे। सालार खान कहिड़ो ग़लति कमु कंदो ई न आहे जंहिंजी शिकायत अचे। माना एॾो सात पाक आहे? हाँ, सात पाक न सही, उसूल परस्त चई सघे थो, छो त इंसान ज़ात छा पर कंहिं पखी खे बि नाहे रंजायो। हा सही, असां त वॾा ज़ालिम आहियूं, सभु ॾोह असां कंदा, हा न? इंसान जो किरदार ई पाण काहींदो आहे, इंसान पाण खां गुझो न आहे त मां तुंहिंजा ॾोह ऐं सवाब बयान कयां। बस हिकु ॼाड़ी न हण, मुंहिंजी शिकायत ॿुध ऐं हुनजो जवाबु ॾे। शिकायत ॿुधाए चाचा साईं। शिकायत इहा आहे त तूं पंहिंजी जागीर में ॿार पढ़ाए रहियो आहीं। कंहिं शिकायत कई आहे मुंहिंजी? हुनजो नालो त ॿुधाए। पढ़ियल शिकायत कई आहे तुंहिंजी? छा पढ़ियल मुंहिंजे मथां बि शाहिदी ॾींदो? लाज़िम आहे, शिकायत कई अथसि त शाहिदी बि ॾींदो। पहिरियों पढ़ियल खे पको कयो, मथां मुंहिंजे मुंहं ते बीह न सघे ऐं शाहिदी ॾियण खां इनकार करे। पढ़ियल खे कहिड़ी ताक़त आहे जेको असां सां कूड़ ॻाल्हाईंदो? सभु जागीर जे फर्द लाइ। ठीकु आहे, मां हाज़ुर आहियां, तव्हां पढ़ियल खे वठी अचिजो। आज भी कर ख़बर तबियत सही आहे, ख़ुशि त आहीं न? अॼु भला वॾा कुरबड़ा करे वियो आहीं, छा ॻाल्हि आहे? का ॻाल्हि हुजे त तोसां कुरबड़ा कयां, न त न। इहा त तुंहिंजी फितरत आहे। हाणे छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, मुंहिंजा ऐब न कढ। हा ॻाल्हि कर। खिल त सही। हाजल तबियत कीअं? सही आहे। ऐं पेट वारो ॿार? उहो बि ठीकु आहे। पैसनि वग़ैरह जी ज़रूरत हुजे त बिना झिझक घुरंदी कर। हा हा जेको खपे न, 500 1000 2000 तोखे मोकिलो। ठीकु आहे, ज़रूरत पई त परे न आयो। हाजल जी हिकिड़ो असांजो कमु त कर। कहिड़ो? इहो जेको तुंहिंजी सहेली चांदनीअ जे हक़ में आहे। ॿुधायो। उनखे लियारल कहिड़ियूं पटियूं पढ़ायूं आहिनि जो अरमान सां शादीअ लाइ तयार आहे? हाणे तूं हिकिड़ो कमु कर, इन चांदनी छोरीअ खे रोक, तने जॾहिं अरमान सां शादी न करे। ठीकु आहे, मां कोशिश कंदसि, पर दिलि सां कोशिश कजांइ। हाणे तूं ख़बर अथई त पेड़े में छा थी रहियो आहे? वरी छा? इहो पुछो त छा न थियो आहे? अब ॿुधाईंदव त ख़बर पवंदी न। राति असांजे पेड़े में 2 लोफर गिरिया हुया। उहे लोफर कोमल खे खणी रहिया हुआ। हाँ? कोमल खे खयो था वञनि? अॻिते छा? कोमल रड़ियूं कयूं, उन ते आकाश ऐं मुखी पासा मोरा उथी पिया। हाँ? उहे छोरा नशे में हुया, विड़ी न सघिया। सुठो थियो जो लोफरनि खे मार में, न त इहो सुठो अमल न आहे। असां जणनि जवाननि जे हूंदे को भला असांजे पेड़े में घिड़े। ईअं बि आहे, पाण में खणी कीअं बि हुजां, पर लोफरनि खे कॾहिं पंहिंजी इज्जत में हथ विझण कोन ॾींदासीं। हींअर ताईं इज्जत जे मामले में आठ करे न वेहिजे। जे असांखे राति ख़बर पवे हा त मालिक कसम सुठो असां बि हुननि सां न कयूं। हुननि जे मुंहुं न लॻ, हू छेड़ो छेड़ो कंदा था वतन। जहिड़ा सवाल कंदा न, जवाब ओड़ा ॾींदोमांनि। इहो बि सुठो आहे, तो पढ़ाई जो कमु ख़तम करे छॾियो। न त मां कुझु बि न थिया मूंखे। मां हवा जो रुख ॾिसी पोइ कमु कंदो आहियां। जे कंहिंजो मुंहुं मथां कदम खणण जो मौक़ो ई न मिले। औरतुनि वारो रूह अथई न। तॾहिं त औरतुनि सां वेहण में मज़ो थो अचे।
एहसान खान लड़ करे न ॻाल्हाए। औरतुनि वारा ताना तो तूं हणी रहियो आहीं मर्दनि वारे लिबास में। बस तूं बस कर। सलार खान या तुझी बेरुखी तोखे माराईंदी। केर मारींदो मूंखे? तूं? हा मां मारींदुसि। ओए बीठो आहियां तो अॻियां। मार मूंखे, मार त ख़बर पवे। सीनो चवणो न कर, सीनो न चीरे विछाए। या तुझे बाहुनि में एॾी ताक़त न आहे जो सीनो चिरे सघी। आहे ताक़त। ओए ॾेखार, ॾेखार सीनो चिरे मुंहिंजो। सलार खान बस कयो, खुदा जे वास्ते बस कयो। त पोइ सम्झा हिनखे ते मुंहिंजे हथां मरी न पवे। सलार खान तू ही माठ कर। आई यार कहीं बाहर जे सामान जी तैयारी। हाँ छो ने दिल घुरियो बाहर जो आहे। हाँ वाकई सामान जी निशानी आहे। हाँ सुनीति बस दुआ कर तो बार भी साल वांगू बुर्दवार हुजे। उन जो रत आहे लाजिम आहे उन जड़ो ही हूंदो न। बाकी सही थी चई। सावल त सावल के त बेगुनाह मारियो वियो जॾहिं त हू तोसां ठहियल ई न हो। सावल वियो कुछ बि हो वियो थी दरिया जे हवाले। मोल की ॻाल्हियूं पियो ॿुधी सुठो थियो जो ॾिसी वरितोमांसि न त अची वञी आजार में। सही थी चवी करे या मुझे नओं को वेल। यार मोहम्मद वॾी सरकार खे ॿुधाए छॾियो आहे मुंहिंजे घर में स्कूल हलाइण जो। ओए छा बाबा से तोखां कुछ मालूम करण जे लाइ पुछा ॻाछा कई? हा सरकार वॾी सख़्ती सां। त पोइ ॿियो छा चयो बाबा? मां पंहिंजे इरादनि में मज़बूत थी वियुसि ऐं कुझु बि न ॿुधायमि। शाबाश साईंदा तूं कुझु बि न ॿुधाइजांइ त तुन्हनि वटि मालूमात करण जे लाइ को बि सबूत न आहे। सरकार ही सिर त वेंदो पर अव्हां जे लाइ हिन ज़बान मां लफ़्ज़ बि न निकिरंदो। ईअं ई कजांइ बाक़ी ॿियो कमु मां पाण संभालींदुसि। सरकार वॾी महिरबानी। महिरबानी जी का बि ॻाल्हि न आहे। इंसान ज़ात जे लाइ कमु करण में ॾुखियाई ज़रूर थींदी आहे बाक़ी हिन कम में मुंहिंजी मदद मालिक कंदो। छा हाणे स्कूल न खुलंदो पंहिंजी जागीर में? स्कूल खुलंदो ऐं उते ई खुलंदो जिते सरकार असांखे स्कूल तामीर करे ॾिनो आहे। सरकार उते वॾी सरकार वारनि बोह ऐं कुतनि ॿधण जो सोचियो आहे। तूं को बि फिक्र न कर अमुन जो तूफ़ान ज़रूर घुलंदो जहाल जूं सभु बदल भितूं ज़रूर ड्राईंदो। वो ॾींहुं परे न आहे। वरी हिकु तमाशो शुरू थियो आहे हिन पीढ़े में हिकु मासूम जी जिंदगी मथां। हुन छोरी खे कहिड़ी ख़बर त लयार हुनखे कहिड़े डटे में आणे खपाए रहियो आहे। चांदनी खे ताकुल नाहे पर सुनेती तूं त दिमाग़ वारी आहीं। छा तूं रुगो पंहिंजी जिंदगी लाइ विढ़ंदी? रुगो पंहिंजी जिंदगी लाइ विढ़ण खे जियापो न चइबो आहे। जियापो त उनखे चइबो आहे जेको ॿियनि जे हक़नि लाइ कमु आणिजे। वरी साथे परेशान आई? परेशानी जो कुछ सबब आहे
पर तू छो थी पुछी? न करे थी पुछा जो तू मुझे मुड़सा आई। मुड़स आया पर बाजू पाड़ में कॾहिं कुछ तू रहियो ई कोन्हनि त तोखे बाजी परेशानी जा सबब कीअं ॿुधायां? ॾिस परे त पाण हार्मनी ब्यूटी क्रीम सिर्फ 3 दिन के इस्तेमाल से आपको बनाए हसीन। हसीन होना अच्छा लगता है। न हाजिल के हाजिल तो तुंहिंजी हमदर्द आ, तोखे सुठी सलाह ॾींदी आ। इन ॻाल्हि में तूं मुंहिंजी को बि मदद नथी करे सघी, इन करे तूं घुम फिर हवा लॻी। ॿुधा मता बि मां तुंहिंजी का मदद करे सघां। मुझी जा कॾहिं खां तो हाजिर लॻी चली थी आई छा मुंहिंजी पियो मां जी जॻह हिन हाजिरीअ खे ॾींदुसि। वो तुझी कहिड़ी मदद करे रही ऐं तू हुनखे कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए रहियो आहे? अड़े चरी हुनजी मूंखे का बि ज़रूरत कान्हे, पर चवंदा आहिनि न त कॾहिं कॾहिं कख में बि कमु पवंदो आहे। सो न करे ही चांदनीअ जूं सहेलियूं आहिनि, इन करे हिनखे मछड़ायमि जीअं कदम वधायई चांदनीअ खे शादीअ खां रोके। बाक़ी तू सही ही पंहिंजी जाते इहो कम सोने तीअं हासिल करे सघनि तूं। वो छो न असल ॻाल्हि जो मुंठु पकड़जे। ईअं ई रुगो सोने ती मुंहिंजी न थी मज़ो त पोइ ईंदो। ए हवाऊं वञो वञी कुंजल खे ॿुधायो त तो सिवा या आकाश तड़पी रहियो आहे। ॿुधाए जो कुंजल खे त आकाश जो तो सिवा गुजारो न थिए। उजड़ी वियो आकाश तुंहिंजी जुदाई जे घावनि में न खाइण थो वणे न पीअण थो वणे ऐं वरी नई निंड ऐं आराम। चओसि उजड़ी वियो तुंहिंजो आकाश मोटी अचे मुंहिंजी न मुअल दिल खे जीआरे। सूरज हर शाम ही कहड़ी आड़ा ही कहड़ी आड़ा इहो इश्क कुंजल बदरा कोमल सां चो न। मां त इश्क जी सजा में सड़ती रही आहियां। मुंहिंजी आवाज़ में असर छो न आहे जो आकाश जी दिल ते असर कनि। मां हेॾी बेअसरी छो आहियां जो हेॾी मोहबत कंदे बि आकाश मूंखे न मिले। छा कयां कीअं कयां लाभ फर्क खे हिन बेड़े में आणे मौत जी रांदि शुरू कयां आकाश ऐं डूंगर खे मारियां। छा कयां कीअं कजे अॼु त रांदि ठहे ई नथी। ॿियो को फसाद शुरू करे
आकाश करके मराए विझां छा कयां कीअं कयां तूं वरी कहिड़ी रांदि ठाहे रहियो आहीं कुछ असांखे बि ख़बर पवे जुगनू वरी का नई क़यामत कराइण जो इरादो त न ठाहियो अथई न पेड़े में अहिड़ो ई कुझु इरादो आहे पर रांदि ठहे ई नथी सम्झ में ॻाल्हि नथी अचे त पतो कीअं उछलायां जुगनू हिन कम खां मुड़ी वञ यार असुल बि न छो त आकाश जा ॾिनल जख़म अञा जुगनू जी दिलि तां मिटिया ई न आहिनि इहे जख़म भला आकाश ऐं डूंगर जे रत सां मिटिजी वेंदा वाह मोर वाह असुल ॻाल्हि हाणे वञी पंहिंजी जाइ ते बीहारी अथई पोइ जुगनू उन्हनि लाइ छा सोचियो अथई इहा ई त रांदि कोन थी ठहे मोर जानी आख़िरकार तुंहिंजो मंसूबो छा आहे मंसूबो इहो आहे त मूंखे डूंगर ऐं आकाश खे मेंखले लयार ऐं गुलाब हथां मारायां ऐं न दुश्मनीअ जी ॻाल्हि बि असांजे मथां नहीं पर हुन पहिरें जो को बि शख़्स असां सां न ॻाल्हाईंदो वाकई ॾुखियो कमु आहे जुगनू हली केॾो बि ॾुखियो कमु छो न हुजे पर जुगनू इहो कमु तव्हांखे ज़रूर करे ॾेखारींदो अस्सलाम वालेकुम सरकार वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि साईं दादा ख़ैर त आहे सरकार खैर नाहे छा थियो आहे जो ख़ैर न थियण जूं ॻाल्हियूं करे रहियो आहीं सरकार